वॾा इशूज़ आहिनि उन्हनि ते अवामी प्रेस क्लब पंहिंजो किरदारु अदा कंदो रहे थो। हिकिड़ा प्रेस क्लब उहे आहिनि जेके पंहिंजी कमाई लाइ ॾींहुं राति वॾेरनि सरमाएदारनि जागीरदारनि जे पुठियां डुड़नि था। ऐं असां इहो बि ॾिठो आहे त जेके कल्ह जा सुञा सहाफ़ी हुआ जेके असां सां गॾु हिते शुरू में आया, अॼु उहे अरबपति न पर खरबपति आहिनि। ऐं जस्तो ॾियां सामी जी सथ खे जिन्हनि पंहिंजी कमिटमेंट सां त असांखे ख़िदमत करणी आहे, सहाफ़त करणी आहे, मलीर जी ख़िदमत करणी आहे, मलीर जे माण्हुनि जा ॾुख सूर जेको सो माण्हुनि ताईं पुॼाइणा आहिनि। ऐं इहो असां लाइ जो मलीर जे माण्हुनि लाइ हिकिड़ो मसइलो आहे त आया असां कंहिंखे इज़त एतिराम ॾियूं था। जेकॾहिं वॾेरे सरदार जागीरदार जो सॾु थींदो असां ज़ाती जे बुनियादनि ते उते वञी गॾु थियूं था, पर जेकॾहिं सिंध जे ॾुखियनि मसइलनि ते पंहिंजे वजूद कारण जेकॾहिं का शइ या जिदोजहद थिए थी उते असां तमामु घटि माण्हू अचूं था। इहो हिकिड़ो असां सभिनी लाइ हिकिड़ो सुवालु आहे, हिन सिविल सोसाइटी लाइ सुवालु आहे। जीअं त अॼु जेको आहे किताबनि जे हवाले सां आहे त दुनिया में जेके बि इनकलाब आया आहिनि ऐं दुनिया में जेके बि तब्दीलियूं आयूं आहिनि ऐं दुनिया में जेको बि कुझु साइंसदाननि कयो आहे उहो पढ़ण लिखण जे हवाले सां कयो आहे। ऐं असां वटि ऐं जस्तो ॾियां त हिननि जेको सो मोमिन मलीराई जे हवाले सां लाइब्रेरी खोली आहे, पर सवाइ हिननि सहाफ़ियुनि खां सवाइ को बि दोस्त नथो अचे। असांजी सॼी सिंध जूं लाइब्रेरियूं तबाह थींदी थी वञनि ऐं असांजो नौजवान जंहिंखे इल्म सां मुहबत हुअणु खपंदी, तइलीम सां मुहबत हुअणु खपंदी, पर असांखे या त क्रिकेटर सां आहे या त जेको सो पंहिंजनि ॿियनि लॻाइण सां आहे। ऐं ख़ासि करे चऊं था त भई दुनिया ग्लोबल थी वई आहे, इंटरनेट थी वई आहे, इंटरनेट जे करे सॼी दुनिया गॾिजी वई आहे। त उन में बि असां ॾिसूं था त उन दौर में बि किताब जी सख़्तु ज़रूरत आहे। इंटरनेट सभु कुझु न आहे, जेसिताईं असां किताब जो मुतालो न कंदासीं, का शइ न पढ़ंदासीं, असां समाज खे सम्झी न सघंदासीं। पंहिंजे नसुल खे जेका शइ असां ॾियणु चाहियूं था सा नथा ॾेई सघूं। असांखे पंहिंजे औलाद खे, पंहिंजे नसुलनि खे, पंहिंजे एरिया में ख़ासि करे सॼी सिंध में असांखे लाइब्रेरियुनि जो मुंहुं ॾिसणु खपे ऐं किताब असांखे पढ़णु खपनि। ऐं किताब हर तरह जो पढ़णु खपे। असां ते इहा पाबंदी न हुअणु खपे त किताब ॿोली जो पढ़िजे, किताब जेको हर मज़हब जो किताबु पढ़णु खपे, हर मकतब फ़िक्र जो किताबु पढ़ंदासीं तॾहिं असांखे इंसानियत मिलंदी। छो इन किताब पढ़ण सां असांखे इंसानियत मिले थी। किताब हिकिड़ो अहिड़ो वाहिद आहे जेको असांखे बग़ैर कंहिं पैसनि जे जेकॾहिं असां कोशिशि कयूं त किथे किथे वञूं, लाइब्रेरियूं आहिनि, असां जेकॾहिं वेंदासीं असांखे कुझु न कुझु मिली पवंदो। हिते असां वटि अजीब हिकिड़ो माहौल ठही वियो आहे त जेको किताब पढ़ंदो सो त बेकार आहे, बाक़ी जेको ॿ नंबरी कमु कंदो समाज में शराब विकिरो करे, मंशात विकिणे ऐं जेको करे उहो मोज़िज़ माण्हू आहे। जेकॾहिं किताब ऐं इल्म जी जेको ॻाल्हि कंदो उहो जेको सो बेकार माण्हू आहे। त असांखे ॾिसणु खपे त ही असांजी सॼी सिंध जी जेका तबाही थी आहे न पढ़ण जे करे, काफ़ी कल्चर हर शइ असांखां खसी वई आहे। मुख़्तलिफ़ हवाले सां धारियुनि माण्हुनि ख़ासि करे पंजाब असां में हिकिड़ो अहिड़ो मर्ज़ु विझी छॾियो आहे त को वक़्तु हूंदो त सिंध यूनिवर्सिटी में बि किताब साड़िया वेंदा ऐं जेके शागिर्द किताब पढ़ंदा उन्हनि खे चवंदो आहे किताब फाड़ियो, ॿोली जी ॻाल्हि करियो। ऐं इहे असरात असां लाइ तमामु ख़तरनाक साबित थिया आहिनि। उन में असांजा को बि लीडर बि हूंदा जेके चवंदा पढ़णो आहे कोन, को बदमाशी करणी आहे, हिन वीसी खे दाॿो ॾिनोसीं मार्कूं मिलंदियूं। ऐं उन वक़्तु इहो रुझान हूंदो हो सियासत जो, उन वक़्तु सियासत जो इहो रुझान हूंदो त क़ौमी तहरीकुनि में माण्हू शामिलु थींदा सिर्फ़ु उन वक़्तु ताईं त भई इदारनि में पढ़ूं था असांखे मार्कूं मिलंदियूं। पर उहे माण्हू जॾहिं अॻिते निकिरी था वञनि ऐं नौकरियूं मिलनि थियूं उहे ठीकु ठाक ब्यूरोक्रेट थी था वञनि ऐं उन्हनि पंहिंजी सॼी शइ खे छॾे ॾिनो। उन्हनि खां क़ौमी तहरीक बि विसिरी थी वञे, पंहिंजो असली नसुल बि विसिरी थो वञे ऐं पोइ ब्यूरोक्रेट थिए थो। ऐं एॾो त ख़तरनाक ब्यूरोक्रेट थिए थो क़ौमी तहरीक खे छॾे थो पर सिंधी माण्हुनि जो इस्तेसार करे थो। अॼु असां ॾिसूं त सॼी सिंध जी सूरत छा बीठी आहे त जिथे जिथे स्कूल्स आहिनि हिते असां वटि त वॾी दावा सां पीपल्स पार्टी फंडिंग 15 साल खां हाणे 20 साल 16 साल शुरू थी वियो आहे त तइलीम जे हवाले सां एॾी त बजट मिले थी बैन अवी तरफ़ां, पर जेकॾहिं ॾिसंदो त जीअं ज़िले जो मिनिस्टर हूंदो सरदार शाह
उन स्कूल जा लिखत में त सभु जेको सो मॉडल स्कूल आहिनि, पर सभु जा सभु तबाह आहिनि ऐं मननि में स्कूल हलनि था। इहा असांजी हालत आहे। 15 साल खां इक़्तिदार में आहियूं त सिंध जी तइलीम तबाह करे छॾी आहे। बायोमेट्रिक सिस्टम हाणे सिंध जी तइलीम जी तबाही करे छॾी आहे। सिर्फ़ु पंहिंजा घर भरणा आहिनि। हिकु तइलीमी इदारो, ॿियो सिहत, ऐं असां ॾिसंदासीं जेके इस्पतालूं आहिनि से सभु जेको सो ॾिनी पियूं वञनि, प्राइवेट कई पियूं वञनि, स्कूल प्राइवेट कया पिया वञनि। त जेकॾहिं तव्हांखां स्कूल ऐं सिहत नथो हले त पोइ तव्हांखे सिंध हुकूमत करण जो को बि अख़्तियार कोन्हे को। मेन शइ आहे दुनिया में, जेकॾहिं मेन शइ आहे त उहा आहे तइलीम ऐं सिहत। ऐं हिते जेकॾहिं असां ॾिसंदासीं हिन मुल्क में जेकॾहिं ख़राब में ख़राब शइ आहे, आख़िरी में जेका शइ आहे उहा तइलीम ऐं सिहत ते ख़र्च थी थिए। ऐं हिते 80% बजट जेको सो आर्मी ते ख़र्च थिए पई ऐं दुनिया में 80% ख़र्च जेको सो तइलीम ते थिए पियो। सॼी दुनिया एॾी वधियल आहे ऐं दुनिया में जदीद टेक्नोलॉजी शयूं आहिनि, पर पोइ बि 80% बजट उन तइलीम लाइ हूंदी आहे। असांखे सोचणु खपे त हिन समाज में जेके असां वेठल माण्हू आहियूं, असां सां वॾो ज़ुल्म त इहो थियो त असांजो जेको मिडिल क्लास हो, जेके तइलीम सां मोहबत हूंदी, पंहिंजी ॿोली सां, पंहिंजी धरती सां ॿोली मोहबत हूंदी, उन्हनि खे असां मज़हब जे नाले ते 1947 में था कढी छॾियूं। मज़हब जे नाले ते असां 47 में उन्हनि खे था कढी छॾियो ऐं अहिड़नि माण्हुनि जी आदर भाई कईसूं जिन्हनि हमेशह असांजी ॿोली खे ख़तमु करण जी कोशिशि कई आहे। ऐं असां मज़हबी तौर ते बसि मुस्लमान आहियूं। मुस्लमान जे नाले सां दुनिया में को बि मुल्क कोन्हे को। मज़हब जे नाले ते दुनिया में को मुल्क कोन्हे। जेकॾहिं ईरान आहे त उहो ईरानी आहिनि, सऊदी आहे त उहो सऊदी आहिनि, जेकॾहिं ॿिया अफ़गानिस्तान आहे त अफ़गानी आहिनि। मज़हब जे नाले सां को मुल्क कोन्हे को। वाहिद हिकिड़ो जेकॾहिं असां न कोई जमहूरी मुल्क आहे, न कोई मज़हबी मुल्क आहे। हिते ख़बर ई न आहे त असां चाहियूं हिते 47 खां वठी अॼु ताईं असांजा जेकॾहिं दोस्त साफ़ आहिनि, 47 में तव्हां तइलीम जो रेशो ॾिसो ऐं अॼु जेको 2024 आहे उन जो तइलीम जो रेशो ॾिसो त सिंध जा स्कूल तबाह थिया आहिनि, बर्बाद थिया आहिनि। उन वक़्तु तइलीम बहितर हूंदी, हिन वक़्तु तइलीम तमामु तबाह थी चुकी आहे। त असांखे पंहिंजे नसुलनि खे ऐं ॿी जेका शइ असां त आहे त भई ॿारनि खे जेका असां कहिड़ी बि तइलीम पिरायूं न, जेकॾहिं चाइना जा माण्हू आहिनि, जापान जा माण्हू आहिनि, उहे पंहिंजी ॿोली था पढ़ाइनि। असां कोशिशि कयूं त पंहिंजनि ॿारनि खे कराची में अची असां पंहिंजी असुल भुलिजी था वञूं। कराची में अची असां कोशिशि था कयूं असां मॉडर्न थियूं, इंग्लिश पढ़ायूं, पर भई बुनियादी जेका आहे जे क़ौम खे ख़तमु करिणो हुजे उनजी ॿोली ख़तमु कजे ऐं असां सां इहो सिलसिलो थिए थो। त असांखे पंहिंजी ॿोली लाइ, ॿोली जेकॾहिं असां सम्झंदासीं, ॿोली खे पंहिंजो ॿोली करे ॾिसंदासीं त असां सभिनीनि ते इहो शर्त आहे त असां पंहिंजा किताब पढ़ूं, पंहिंजूं लाइब्रेरियूं आबाद करियूं, पंहिंजे नसुलनि खे, ख़ासि करे असां पंहिंजूं औरतुनि खे, जेको असांजो समाज जो वॾे में वॾो हिसो आहे औरत आहे, असां औरत खे जेको सो घर ताईं महदूद करे छॾियो आहे। समाज में तब्दीलियूं तॾहिं ईंदियूं आहिनि, इनकलाब तॾहिं ईंदा आहिनि जॾहिं उन धुर सां उन ॿोली जा माण्हू, औरतूं, मर्द सभु शामिल हुजनि। मौजूदु नंढो मिसाल आहे, बलूचिस्तान जो महारंग हिकिड़ी निकी आहे, छोकिरी आहे, इन खां अॻु केॾा वॾा लीडर आहिनि, पर उन सां एॾी रचना आहे, पर हिकिड़ी निकी आहे, जिदोजहद कई आहे। हिकु औरत जो मिसाल सां वठूं त उन औरत जे करे केतिरियूं औरतूं निकितियूं आहिनि। असां पंहिंजनि औरतुनि में बि इहो शौर पैदा कयूं त पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजी ॿोलीअ में, सिंधी ॿोली आहे जेका असां ते आहे, या बलोच आहे पंहिंजी बलोची में पढ़े थो, पर असां रहूं सभु सिंध में था। नसुली तौरु आउं बलोच आहियां, इहो कोन्हे त आउं जेको हज़ारनि सालनि खां हिते रहां थो ऐं चवां त मूं में अञा उहो वंग हुजे त आउं बलोच आहियां। खाऊं पियो सिंध में था, असां सभु सिंधी आहियूं ऐं असांखे पंहिंजी ॿोली लाइ, पंहिंजी तहज़ीब लाइ, सिंध माउ लाइ, हिकु दफ़ो चवंदो सवेर सामी में जो सिंध माउ आहे पर उनखे टुकड़ा कयूं था, अदा बराबरि आहे। पर जे इन में के हिलाली पुट बि थींदा आहिनि त के हरामी पुट बि थींदा आहिनि। जेकॾहिं कंहिं माउ जो पुटु हरामी हूंदो ऐं उहो चवंदो भले मुंहिंजी माउ मरे त उहो धंधा ॿिया कंदो, जेकॾहिं हिलाली पुटु हूंदो त उहो कोशिशि कंदो पंहिंजी माउ खे कंहिं इस्पताल पुॼाइण जी, पंहिंजी माउ जी दवा दरमल कंदो, पंहिंजी माउ जी ख़िदमत कंदो। त सिंध असांजी माउ आहे ऐं उनजो बुनियादु जेको सो ॿोली ते आहे। ॿोली, सिंधी ॿोली, पंहिंजी ॿोली हज़ारनि सालनि खां आहे, जॾहिं खां ई दुनिया कुदरत ख़लकी आहे। ख़ुदा जॾहिं हिन मुल्क दुनिया जो वजूद आंदो आहे उन वक़्त खां सिंध आहे, सिंधी ॿोली आहे ऐं उन वक़्त खां बि किताबी ॿोली आहे। त असां क़ुर शरीफ़ जो पहिरियों तर्जुमो बि सिंधी ॿोली में थियल आहे। त असांखे पंहिंजी ॿोली ते फ़ख़्रु हुअणु खपे ऐं ॿोली खे तॾहिं असां मज़बूत करे सघूं था जॾहिं असां पंहिंजा तइलीमी इदारा ऐं लाइब्रेरियूं ऐं पंहिंजे औलाद खे जेको सो सिंधी में पढ़णु सेखारियूं। असांजे स्कूल